नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूरतुल बक़रा आयत नंबर 153 खां वठी 163 ताईं तर्जुमो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू, ए उहे माण्हू जिन ईमान आंदो या ए ईमान वारो। इस्तईनू बिस्सब्रि वस्सलात, मदद घुरो सबर ऐं नमाज सां। यानी जॾहिं का तकलीफ़ अचे त मदद कंहिंसां हासिल करियो, मदद घुरो अल्लाह जी, सबर करे ऐं नमाज पढ़ी। इन्नल्लाह, बेशक अल्लाह, मअस्साबिरीन, गॾु आहे सबर करण वारनि सां। वला ऐं न तक़ूलू, तव्हां चओ, लिमन युक़्तलू, जिन खे क़त्ल कयो वियो या जिन खे मारियो वियो, फ़ी सबीलिल्लाहि, अल्लाह जी राह में, अमवातुन, मुर्दा, यानी जेके माण्हू अल्लाह जे राह में लड़ंदे विढ़ंदे क़त्ल कया विया उन्हनि खे तव्हां मुर्दा न चओ। बल अहयाउम वलाकिन ला तशउरून, बल्कि उहे ज़िंदा आहिनि पर तव्हांखे उन्हनि जो शऊर न आहे। वलनबलुवन्नकुम, ऐं अलबत्ता असीं ज़रूरु तव्हांखे आज़माईंदासीं। बिशैइन मिनल खौफ़ी, कुझु शयुनि सां, खौफ़ मां, वल जूई, बुख सां, व नक़्सिम मिनल अमवाली, ऐं कमी करे मालनि जी, वल अनफुसी, ऐं तव्हांजी पंहिंजी जानुनि मां, व समरात, ऐं मेवाजात मां। वबशिरिस साबिरीन, ऐं ख़ुशख़बरी आहे सबर करण वारनि जे लाइ। अल्लज़ीन इज़ा, उहे माण्हू जॾहिं असाबतहुम, पहुचे थी उन्हनि खे मुसीबतूं, का बि तकलीफ़, का बि मुसीबत, क़ालू, उहे चवनि था, इन्ना लिल्लाहि, बेशक असां अल्लाह ही जे लाइ आहियूं, व इन्ना, ऐं बेशक असां, इलैहि, उन जी ही तरफ़, राजिऊन, मोटंदड़ आहियूं या असांजी वापसी उन जी ही तरफ़ आहे। उलाइक, इहे उहे माण्हू आहिनि, अलैहिम, उन्हनि जे मथां आहे, सलवातुम मिर रब्बिहिम, बख़्शिश या रहमत उन्हनि जे रब जी, व रहमतुन, ऐं उन जी रहमत। सलवातुन यानी अल्लाह जो फ़ज़ल, अल्लाह जी बख़्शिश उन्हनि माण्हुनि जे लाइ आहे। मिर रब्बिहिम, उन्हनि जे रब जी तरफ़ां, व रहमत, ऐं उन जी रहमत। व उलाइक, इहे उहे माण्हू आहिनि, हुमुल मुहतदून, जेके हिदायत पाइण वारा आहिनि। इन्न सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाहि, बेशक सफ़ा ऐं मरवा ॿ पहाड़ियूं आहिनि जेके मके में आहिनि। खाना काबा जे जिते मस्जिद आहे उते ई ॿ पहाड़ियूं सफ़ा ऐं मरवा आहे, अल्लाह जी निशानियुनि मां आहे, अल्लाह जी अज़मत जूं निशानियूं। फमन हजल बैत, पोइ जेको बि हज करे बैतुल्लाह जो, अवितमर, या उमरो करे, फला जुनाह अलैहि, बस न आहे को बि गुनाह उन ते, ऐं यतवफ़ा बिहिमा, अगरि उहो तवाफ़ करे इन्हनि ॿिन्ही जो, जेका सही, जंहिंखे सही चइबी आहे, सफ़ा खां मरवा, मरवा खां सफ़ा, 7 चकर, त जेको इन्हनि ॿिन्ही जे विच में तवाफ़ करे। वमन ततव्वा ख़ैर, पोइ जेको बि ख़ुशी सां कंदो को बि भलाई जो कमु, फ़इन्नल्लाह, त बेशक अल्लाह, शाकिरुन अलीम, निहायत क़दरदान, क़दर करण वारो आहे, ऐं निहायत ॼाण वारो आहे, सभिनि खां वधीक इल्मु रखण वारो आहे। इन्नल्लज़ीन, बेशक उहे माण्हू जेके यक्तुमून, लिकाइनि था, मां अंज़लना, जेको असां नाज़िल कयो, मिनल बय्यिनाति, वाज़े दलील, वल हुदा, ऐं हिदायत मां, मिन बादी, पोइ उनखां, मां बय्यनाहु, जॾहिं असां उनखे खोले बयानु करे छॾियो, लिन्नासी, माण्हुनि जे लाइ, फिल किताबी, किताब में, यानी ही अहले किताब जे बारे में आहिनि जेको इल्मु हो लिकाए रहिया हुआ, उन्हनि जी किताब तौरेत इंजील में, तौरेत में जेको कुझु हो
उलाइक इहे ई उहे माण्हू आहिनि यलअनहुमुल्लाहु लानत आहे उन्हनि ते अल्लाह जी व यलअनहुमुल लाइनून ऐं उन्हनि ते लानत आहे लानत करण वारनि जी। इल्लल्लज़ीन सिवाय उन्हनि माण्हुनि जे जिन ताबू तौबा कई व असलहू ऐं उन्हनि पंहिंजी इस्लाह कई व बय्यनू ऐं उन्हनि बयानु कयो फ़उलाइक इहे ई उहे माण्हू आहिनि अतूबु अलैहिम आउं महिरबान आहियां उन्हनि ते उन्हनि जे मथां व अनत तव्वाबुर रहीम ऐं आउं उन्हनि जी तौबा खे क़बूल करण वारो ऐं उन्हनि ते महिरबान ऐं निहायत रहम करण वारो आहियां। अतूबो चइबो आहे यानी तौबा क़बूल करण या महिरबान तव्वाबुर रहीम इलाही तौबा क़बूल करण वारो तौबाउनि जो क़बूल करण वारो ऐं रहम करण वारो। इन्नल्लज़ीन रहिया उहे माण्हू जिन कफ़रू कुफ़र कयो व मातू ऐं उहे मरी विया वहुम कुफ़ार ऐं जॾहिं त उहे काफ़र ई हुआ यानी जॾहिं मौत जे वक़्तु हू कुफ़र जी हालत में ई हुआ। उलाइक इहे ई उहे माण्हू आहिनि अलैहिम उन्हनि जे मथां लानतुल्लाही लानत आहे अल्लाह जी वल मलाइकती ऐं फ़रिश्तनि जी वन्नासी अजमईन ऐं तमामु इंसाननि जी सभिनि जी उन्हनि जे मथां लानत आहे। ख़ालिदीन फ़ीहा हमेशह रहण वारा आहिनि उन में कंहिंमें जहन्नुम में ला युख़फ़फ़ु न कुझु कमी कई वेंदी अनहुम उन्हनि खां अल अज़ाब में वला ऐं न ई हुम उहे युंज़रून मोहलत ॾिना वेंदा। व इलाहुकुम ऐं इलाह आहे तव्हांजो माबूद तव्हांजो इलाहुन माबूद वाहिद हिकु ई आहे अलाह हिकु ई आहे। ला न इलाहुन को बि माबूद आहे इला हुआ पर उहो ई रहमान रहीम जेको निहायत महिरबान निहायत रहम करण वारो आहे। सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।